नाज़िर GDA जो मरकज़ी अखबार नेशनल पीपल्स पार्टी जो सरबराह गुलाम मुर्तज़ा जतोई बाजई डोकरी थाणे ते दाख़िल केसनि में लाड़काणे जी अदालत में पेश थियो आहे। अदालत केस जी ॿुधणी 1 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे एजाज़ चांडियो। जी एजाज़, छा तफ़सील आहिनि? जी रुखसार GDA जे मरकज़ी अगवान नेशनल पार्टी जे सरबराह गुलाम मुर्तज़ा जतोई लाड़काणा जी अदालत में पहुची पंहिंजे वकीलनि समेत पेश थियो। ॿुधणी दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे हिन चयो त डोकरी ऐं बादा थाणनि ते केसनि जी ॿुधणी जंहिं में पुलिस वारनि जो बयान रिकॉर्ड कराइणा हुआ, पर हू सायो करे पुलिस वारा कोर्ट में न पहुता, जंहिं बाद जज पहिरीं हाकमत ताईं मुतली करे छॾियो आहे त जीअं पुलिस वारा अचनि बयान रिकॉर्ड कनि उन खां बाद जेको आहे केस हलायो वेंदो। वधीक मुर्तज़ा जो ते चवणो त असां ख़िलाफ़ जेके हरू भरू जेके माना ग़लति कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि ऐं वेतर उन ते जेको आहे सो पुलिस वारा बि जेके बयान ॾियण लाइ न आया, त जंहिंजे करे जेको आहे वरी ॿीहर जेको आहे उनजी ॿुधणी थींदी। उन दौरान GDA अॻवान गुलाम मुर्तज़ा जतोई चयो त जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो मशवरो ॾिनो आहे त असांजी नेशनल पार्टी जे GDA सां अलॻि अलाउंस आहे। जॾहिं त जूनियर पार्टी ठाही त सभिनी खे गॾी जी किरदारु अदा करणो पवंदो ऐं जूनियर बि हूंदो, जंहिंमें असां अलाउंस या सेट एडजस्टमेंट में गॾु थी सघूं था। बहरहाल सिंध ते जेका बि मुसीबत नाज़िल थी आहे उन माहौल जो छुटकारो करण लाइ सभिनी खे गॾु जी हलणो पवंदो। हिन वधीक चयो त राशिद मोहम्मद सूमर जो बि मां थोराइतो आहियां, जंहिं मूंखे उन लाइ क़ाबिल सम्झो हुयो ऐं मूंखे पार्टी में शामिल थियण जी आश ॾिनी, पर असां न राइट न लेफ्ट, पर असांजी नज़रियाती ऐं मिडल ऑफ रोड सियासत कई आहे ऐं सिंध में JEI जो पंहिंजो किरदारु आहे ऐं असांजो पंहिंजो नज़रियो आहे। ऐं हिन चयो त असां पंहिंजो किरदारु करणो आहे ऐं असां गॾिजी करे हली सघिजे थो ऐं बाक़ी JEI में असां शामिल जेको आहे सो नथा थी सघूं। ऐं जेकॾहिं 2018 ऐं 24 जो शार्प इलेक्शन थिए हा त शायदि जेको आहे सो ईअं न थिए हा जीअं हिन वक़्तु पीपल्स पार्टी जेको आहे सो मैदान में आहे। हिन चयो त जेका असां वरी बि कोर्ट मां पुरमेंदा आहियूं ऐं ईहर जेका बि हाज़िर थींदी असां हर हाज़िरी ॾींदा रहंदासीं ऐं पुलिस जेका खे जेको आहे सो हाथ करे रोकियो वञे पोइ त जीअं हाज़िरियूं ते न अचनि त जीअं असां बार बार कोर्ट जा चकर काटियूं। जी रुख़सार। एजाज़, जी महिरबानी।